जी नाज़रीन, ही तव्हां ॾिसी सघो था ऑयल फील्ड आहे, नेमत विसाल ऑयल फील्ड, ॻोठ अब्दुल्ला खान वरिया या सचे ॾिनो वरिया। ऐं तव्हां हिन फील्ड में पहुचण खां पोइ ईअं थो लॻे ॼण तव्हां दुबई में पहुची विया आहियो। हितां अरबे रुपयनि जो तेल ऐं गैस हितां निकिरंदो आहे। टैंकर भरबान रोज़ानो गैस जा, तेल जा। ऐं उसे पासे जो खूहनि मां जेको आहे तेल खणी हाणे टैंकर ॾिसी सघो था कतारनि में बीठा आहिनि। ही वेंदा हितां खां तेल ऐं गैस खणंदा। एॾी हितां खां मिल्कतूं निकिरण जे बावजूदि हिते इलाइक़े में रॉयल्टी नाले का बि शइ कान्हे। इलाइक़े में रॉयल्टी मिले ई कान थी कंहिंखे, कुझु बि कोन थो मिले। हाणे हिते हिन इलाइक़े में जेके सुप्रीम कोर्ट जा फ़ैसिला थियल आहिनि, उन हिसाब सां गैस वग़ैरह मिलण में कान थी मिले। हिते इलाज मुआवज़े जी सहूलियत कान थी मिले। हिते जेको आहे इलाज सां गॾोगॾु तालीम जी सहूलियत कान्हे। माण्हू बेरोज़गार पिया फिरनि, रोज़गार जी सहूलियत कान्हे। रोज़गार जा ज़रिया मक़ामी माण्हुनि लाइ बंदि कया विया आहिनि। 12 माण्हू घुराए उहे भर्ती कया विया आहिनि। तव्हां ॾिसी सघो था ऑयल फील्ड मां हींअर बि बाहि भरी रही आहे पाइप में। ऐं धुओं एॾो आहे जो जे इंतिहा कान्हे कान। इहो धुओं जेको आहे ओसे पासे में फसलुनि खे चट करे छॾे, चौपायो माल भरियो वञे, उन्हनि खे ख़ारशी बीमारी, छो जो पेट्रोल जा ज़रा था निकिरनि सवा माहौल खे ई धुओं ख़राबु थो करे। माण्हू दम ऐं टीबी जा मरीज़ था थियनि हिन मां धुएं मां। इहो कंहिंखे अहसासु ई कोन्हे को, न कंपनी वारनि खे, न हिते जे चूंडियल नुमाइंदनि खे। चूंडियल नुमाइंदा बि ऐं नथो सम्झान को कॾहिं उन्हनि हिन कंपनी हिननि अवामी हक़नि जे लाइ रायती बाबति के उन्हनि आवाज़ उथारियो हुजे। भई तव्हां वटि असेंबली जो फोरम मौजूदु आहे।